अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा वारिसी रहा है न्यूमेरान न्यूज़ रुक गई था खबरन दा छूर बरसा गोट फ़कीर मोहम्मद अमीन मंगरो में रूरल हेल्थ सेंटर जी सरकारी माली गुलशेर वाल दीन मोहम्मद भमरो के सरकारी सर्विस में रिटायर थियण ते स्टाफ तरफा मुनफरद ऐं तारीख़ी नमूने अलविदाई तकरीब जो बंदोबस्त करे तोहफ़ा पेश किया विया। उन हवाले से असां टेलीफोन लाइन ते मौजूद है यूसुफ आस्कर मंगरो जी। यूसुफ, तफ़सीलात का आगाह कजो। जी बिल्कुल, ज़िला उमरकोट के शहर छोर स्टेशन के भरसा रूरल हेल्थ सेंटर शहीद फ़कीर मोहम्मद अमीन मंगरो के सरकारी माली गुलशेर वल्द दीन मोहम्मद बमरो के रिटायरमेंट से संदसि स्टाफ के मुलाजिम साथियन तकरीब जो बंदोबस्त किया। अलविदाई तकरीब में गुलशेर बमरो के 60हें जन्मदिन जो केक भी कटियो वियो ऐं खेस खराज तहसीन पेश कंदे अजरकन ऐं गुलन के हारन समेत मुख्तलिफ़ तोहफ़ा पिण पेश किया। अलविदाई तकरीब में नौजवान वकील दीन मोहम्मद दिलबर बमरो खिताब कंदे चयो त सरकारी माली तौर ख़िदमतूं सर अंजाम दींदड़ गुलशेर बमरो वणन बूटन ऐं गुलन जो रखवालो रहियो आहे। वणन बूटन गुलन ऐं फसलुनि सां बेहद घणो प्यार करे वणन के पंहिंजा बचा समझे पालण वारे इंसान फ़कीर गुलशेर बमरो जी मान में सरकारी नौकरी में रिटायर थियण ते अलविदाई पार्टी मुनक़द करण ते संदसि साथी जसलैन ऐं गुलशेर बमरो पंहिंजे बचपन खां वठी माहिर कारीगर मिस्त्री तौर ज़मीन मां पानी कढण लाइ हज़ारे कामयाब नलका हज़ारे मोटरूं ऐं ट्यूबवेल लॻाए चुको आहे। फसलुनि इंसाननि पखियुनि ऐं जानवरनि खे पानी पीअण वारे अनमोल ख़िदमत करे पियो। उन मौक़े ते अस्पताल जे स्टाफ मोहम्मद मंगिरो खंगार सिंह सोडो साहिब ॾिनो बमरो मोहम्मद इब्राहिम भाइयो अब्दुल कादिर बमरो खीमू कोहली ऐं ॿी समूरे स्टाफ तरफ़ां गुलशेर बमरो खे केतिरा ई तोहफ़ा गुलदस्ता गुलनि जा हार ऐं अजरकूं पेश कयूं वियूं। जी वॾी महिरबानी तफ़सीलात खां आगाही लाइ। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।